अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गड़ियासीन तालुके जे IBA टेस्ट पास कंदड़ 200 उस्तादनि खे अपॉइंटमेंट ऑर्डर जारी। तालुका एजुकेशन ऑफिसर ऑर्डर तक़सीम कया। गड़ियासीन तालुके जे 200 IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे अपॉइंटमेंट ऑर्डर तक़सीम करण जी तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गड़ियासीन में मुनक़िद कई वई, जंहिंमें तालुके जे IBA टेस्ट पास सभिनी उम्मीदवारनि शिरकत कई। तालुका एजुकेशन ऑफिसर मेल गड़ियासीन मोहम्मद इसाक बोडो उस्तादनि में ऑर्डर तक़सीम कया। हुन मौक़े ते तालुका एजुकेशन ऑफिसर साहिबनि खे ॿुधायो त नवनि भर्ती थियल उस्तादनि सां तालुके अंदरि उस्तादनि जी खोट पूरी थींदी ऐं तक़रीबन बंदि पियल स्कूल खुली वेंदा। नवनि कामयाब थियल नौजवान उस्तादनि में जोश ऐं जज़्बो आहे। हू तालीम जी बहितरीअ लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। ऑर्डर वसूल कंदड़ नवनि उस्तादनि मेरिट तहत ऑर्डर जारी करण ते सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जो शुक्रियो अदा कंदे अर्ज़ु कयो त स्कूलनि खे आबाद करे पंहिंजे पेशे सां सचाईअ सां लाॻापियल रहंदासीं। ख़बरुनि जी दुनिया।